अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आउं आहियां वज़ीर उन्नड़। 5 ॾींहं अॻु कराची गुलिस्तान जोहर जे सिंधी वसंदी ॻोठ मधू में भतो न ॾियण तां दहशतगर्दनि तां फायरिंग में बेगुनाह क़त्ल थी वियल दौलतपुर वासी गरीब पोरियत मोहम्मद हारून पल्लीअ जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ अॼु ॿीहर वारसनि पारां हाकिम पल्ली, अब्दुल सत्तार पल्ली, अब्दुल करीम पल्ली, मोहम्मद मिठल पल्ली, रहमतुल्लाह पल्ली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में कटपर पेट्रोल पंप खां दौलतपुर हबीब बैंक ताईं सवी माण्हुनि जी हिकु वॾी रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैलीअ में मौजूदु माण्हुनि दहशतगर्द क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो, शहीद जे खून सां इंसाफ़ कयो ऐं या अल्लाह या रसूल शहीद मोहम्मद हारून बेॾोही बेकसूर जा ज़ोरदार नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त असांजे नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे, पर 5 ॾींहं गुज़रण बावजूदु कराची जी पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार करण में मुकमल तौर नाकाम आहे। एहतिजाज कंदड़नि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सिंध, चीफ जस्टिस जनाब अहमद अली शेख, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह, IG सिंध समेत ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त बेगुनाह शहीद मोहम्मद हारून पल्ली जे क़ातिलनि ते FIR में दहशतगर्दीअ जा कलम लागू करे खेनि फौरन गिरफ़्तार करे फांसीअ ते लटकायो वञे ऐं कराची में सिंधी माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वज़ीर आला सिंध ऐं आला अख़्तियारनि खे इहो पुरज़ोश अपील था कयूं त जेको असांजो माइट हारून पल्ली दहशतगर्दनि हथों शहीद थी वियो हुयो, मारिजी वियो हुयो, उन जी FIR असांखे ख़बर कान्हे का त उहा कंहिं कटराई आहे, जॾहिं त उहा FIR हिकु ॿिए माण्हू जंहिंजे नाले ॿुधाई थी वञे त उन कटराई आहे। जॾहिं असां आला अख़्तियारनि खां ऐं IG साहिब सिंध खे अपील था कयूं त उहा इन FIR जो जेको शुरूआत आहे या जेकी उहा रद्द कराई वञे ऐं उन FIR असीं पाण पंहिंजे माना क़त्ल थियल हारून पल्ली जे FIR जा पाण फ़रियादी थियणु चाहियूं था ऐं फ़रियादी थींदासीं। HR JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।